हैदराबाद सखर मोटरवे स्कैंडल जे 6 धार इंक्वायरीज़ के गॾु करे मामलो नेब कराची हवाले कयो वियो। ज़रनि मूजिब हैदराबाद सखर मोटरवे करप्शन स्कैंडल जे सिलसिले में नेब कराची, नेब सखर, एंटी करप्शन कराची, एंटी करप्शन सखर, FIA कराची ऐं सखर तरफ़ां धार जांच कई पई वञे। ज़रनि जो चवणु आहे त इन सिलसिले में केस खे मज़बूत बनाइण लाइ समूरियूं इंक्वायरीज़ नेब कराची खे मुंतक़िल कई वयूं आहिनि, जंहिं ते नेब कराची जवाबदारनि ख़िलाफ़ एंटी मनी लॉन्ड्रिंग जो केस बि दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रनि मुताबिक़ नेब कराची मटियारी ज़िले भरिसां 86 करोड़ रुपया कैश जी सूरत में हथ करे 1 अरब 20 करोड़ रुपयनि जी ख़रीद कयल जवाबदारनि जी मिल्कियत बि ज़ब्त करे वरिती आहे। ज़रनि जो चवणु आहे त नेशनल हाईवे अथॉरिटी खां मोटरवे लाइ ज़मीन जी ख़रीदारी जी मद में मटियारी ऐं नौशरो फिरोज़ ज़िलनि जी इंतज़ामिया खे 7 अरब रुपयनि खां वधीक रक़म मिली हुई। मटियारी, नौशरो फिरोज़ ज़िलनि में मजमूई तौर ते खुर्द-बुर्द कयल रक़म 5 अरब रुपयनि खां वधीक आहे। मटियारी ज़िले जे बैंक अकाउंट्स मां कढायल रक़म 2 अरब 37 करोड़ रुपया आहे, जंहिं मां 1 अरब 81 करोड़ रुपया खुर्द-बुर्द कया विया। ज़रनि मूजिब ज़िले नौशरो फिरोज़ मां 3 अरब 40 करोड़ रुपया कढाया विया, जंहिं मां 2 अरब 85 करोड़ रुपया खुर्द-बुर्द कया विया। केस में हथ कयल ज़ब्त कयल कैश रक़म ऐं ज़ब्त कयल मिल्कियतनि जी मालियत 2 अरब 30 करोड़ रुपया थी चुकी आहे। मोटरवे करप्शन स्कैंडल में 2 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स, 1 असिस्टेंट कमिश्नर समेत 20 जवाबदारनि ख़िलाफ़ जांच जारी आहे।